डहर की सरकारी अस्पताल में सहूलतन जी खोट खिलाफ सख्त एहतजाज, सियासी समाजी अगवान क़ौम परस्त तंजीमुन जी शिरकत। डहर की जे सरकारी अस्पताल में बुनियादी सहूलतन जी शदीद खोट, दवान जी अदम दस्तयाबी, एमरजेंसी वार्ड जे खराब हालत ऐं अमले जी घटिताई खिलाफ शहरन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी अगवाननि, सहाफ़ियुनि समेत क़ौम परस्त तंजीमुन जे अगवाननि वॾी तादाद में शिरकत कई। एहतजाज कंदड़ अस्पताल इंतज़ामिया खिलाफ नारेबाज़ी करे सख्त नाराज़गी जो इज़हार कियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त अस्पताल में न सफ़ाई जो मुनासिब इंतज़ाम आहे ऐं न ई मरीज़नि लाइ दवाऊं, जंहिं सबबि गरीब मरीज़ सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। अॻवाननि चयो त केतिरा ई वक़्त खां अस्पताल जा मसइला हल नाहिनि कया पिया वञनि। हुकूमत ऐं सिहत खातो सिर्फ़ वादा करे रहिया आहिनि पर अमली क़दम नथा खणनि। डहर की जहिड़ी वॾे शहर में अस्पताल जो हीअ हालत हुजण शर्म जहिड़ो अमल आहे। अॻवाननि जो वधीक चवणु हो, मुज़ाहिरीन मुतालिबो कयो त अस्पताल में फौरी तौर डॉक्टरनि जी हाज़िरी यकीनी बणाई वञे, इमरजेंसी वार्ड खे मुकमल फ़ाल कयो वञे, सभई ज़रूरी सहूलतूं ऐं दवाऊं फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। इंतजामिया के अस्पताल के लड़की अस्पताल के लड़की अस्पताल के लड़की जी काप एमएस के लड़की जी काप एमएस के लड़की जी सरकारी अस्पताल के।